जीअं त अॼु असां तारीख़ 5 जून ते मरकज़ी पेटीएल जे मरकज़ी ऑफिस हैदराबाद में मौजूदु आहियूं, जिथे अॼु मरकज़ी इलेक्शन कमेटी जी तरफ़ां ईंदड़ इलेक्शन जे लाइ नॉमिनेशन फॉर्म ॾियण जी अॼु डेट हुई। असां हिते पहुतासीं त असांजो जेको इलेक्शन कमेटी जो चेयरमैन साहबु आहे उहो निमाज़ जो जवाज़ ॼाणाए बहरहाल ऑफिस में मौजूदु न हुयो। असां ॾिठोसीं त असांजो वाइस चेयरमैन तुफ़ैल अहमद मेमन साहब ऐं इलेक्शन कमेटी जो जेको सेक्रेटरी आहे अमानुल्लाह खान महर साहब उहो बि उते मौजूदु हुयो। असां उन्हनि खां फॉर्म जी घुर कईसीं, जॾहिं त इहो टाइम हुयो 1:30। असां हिन टाइम ते हिते पहुतासीं। असां हिननि खे चयो त असांखे नॉमिनेशन फॉर्म ॾियो, त उहो असांखे न ॾिनो वियो ऐं अञा ताईं बि चेयरमैन साहब हिते न आहिनि पहुता ऐं आस्ते आस्ते थी सेक्रेटरी साहिबु निकिरी वियो। हाणे इन मामले ते असां पंहिंजे वाइस चेयरमैन खे गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजा व्यूज़ ॾे। साईं, हाणे तव्हां इहो असांखे इहो ॿुधाईंदा त आख़िर इहो पेटीएल सां इहो मज़ाक़ जेको थी रहियो आहे त चेयरमैन साहिबु जेको सो आसे आसे थी गुम थी वियो ऐं सेक्रेटरी बि हलियो वियो, ऐं तव्हां इन बारे में छा चवंदा जॾहिं त हीअ एप्लीकेशन जेका पई आहे इहा बि तव्हां रिसीव करे कई आहे, ऐं इन मामले ते हाणे तव्हां छा चवंदा? जमहूरी अमल है प्रोसेस है हलंदो डिफॉल्टेड न थियो सीधा चेयरमैन साहब पुॼे थो फॉर्म वठी करे तव्हांजी कंप्लेंट आहे रिसीव करे ॾिनी आहे जी साईं, असां काफ़ी हिते एहतजाज कयोसीं। जॾहिं त असां 1:30 बजे हिते पहुता आहियूं, 1:30 बजे खां असां हिते ऑफिस में अची करे एहतजाज कयूं पिया, असां रड़ियूं कयूं पिया त आख़िर चेयरमैन साहिबु छो कोन्हे को, जॾहिं त हुनखे अॼु हिते सीट ते मौजूदु रहणो हुयो ऐं निमाज़ जो टाइम हो। असां बि मुस्लमान आहियूं, अल्हम्दुलिल्लाह, असां बि निमाज़ूं पढ़ियूं आहिनि ऐं निमाज़ जो टाइम 1:30 बजे 2 बजे ताईं आहे। पोइ हीअ अञा ताईं जेको सो इहा मश्करी असांखे सम्झ में कोन पई अचे। तव्हां हिन ते छा था सम्झो? हाणे तव्हां इहो फॉर्म ॾियो पिया, पर असां चवंदा त इहो फॉर्म हिन असांजी हिन एहतजाज जे न करण जी न थी आहे त बहितर हो न, इहा ज़रूरत पेश न अचे हा। ऐं जॾहिं असां इहे रड़ियूं कयूं आहिनि उन खां बाद में हाणे तव्हां चओ था त असां इहो फॉर्म तव्हांखे ॾियूं था। जेकॾहिं ॾियो था त तव्हांजी महिरबानी। थैंक यू सर।